बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इंसान जो नेचरली जेको कैफ़ियत जेका हूंदी आहे हुनजी मोहबत जी, हुब जी, कुर्ब जी जेका आहे उहा उन्हनि सपूतनि उन्हनि दोदनि खे मिलंदी आहे जेके सोढा हूंदा आहिनि। असांखे पंहिंजी हिन सिंध धरती ते जेको फ़ख्रु आहे उहा ख़ुशी आहे हिकिड़ी असांखे त असीं हिकु अहिड़ी अज़ीम धरती जे दामन में पलिया आहियूं ऐं असां उन माउ मंझां जनमु वरितो आहे ऐं उन माउ जे पेट में वेंदासीं। शाह साईं जो हिकिड़ो बैत आउं ज़रूरु पढ़ंदुसि। उन खां पहिरियां जेके बि नवां दोस्त आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त हीअ मुंहिंजो यूट्यूब जो चैनल आहे उन्हनि खे सब्सक्राइब करियो ऐं गॾु घंटी जे बटन खे प्रेस करियो जीअं मुंहिंजी हर नई वीडियो बाआसानी अव्हां ताईं पहुची सघे। शाह साईं फरमायो त क़दुर वारा कम थिया खुटा ख़रीदार, क़दुर वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं लाल जी के सालिक लहंदा सार, जेके लो कुटिन लुआर तिनी कहिड़ो क़दुरु सोन जो। सभ खां पहिरियां आउं उन कोके मांडे वसीम अख्तर जंहिं असांजे जेका जान आहे, असीं जेके सिंध जा अज़ली जेके फ़र्ज़ंद आहियूं, असीं पंहिंजी जान जेका आहे असां हिन टोपी ऐं हिन अजरक में समायो हलूं। त हुन टोपी लाइण जे हवाले सां जेको बयानु ॾिनो उन जी शदीद लफ़्ज़नि में, शदीद खां शदीद लफ़्ज़नि में उन जी मज़मत कंदुसि ऐं उन कोके मांडे ते लानत हणंदुसि। इंसान जॾहिं पंहिंजी माउ जे पेट मां जनमु वठे थो, थञ पीए थो उनजो, ऐं जॾहिं हू परवान चढ़े थो ऐं उहो औलाद जेकॾहिं पंहिंजी माउ जी तोइन करे, क़दुरु न करे ऐं उनजी इज़त न करे त असांजे हिन मुआशरे में या रिवायतनि जे हिसाब सां ॾिसिजे त हुनखे कहिड़े अल्फाज़नि में कोठियो वञे थो, कहिड़ो जेको लक़ब उनखे ॾिनो वञे थो। उनखे बेग़ैरती जो लक़ब ॾिनो वञे थो। जेको माण्हू हिते खाए पीए ऐं पाण खे हिकिड़ी ॿी मखलूक तस्लीम करे, जेको सिंध में रहंदो त उहो सिंधी थींदो न। जेकॾहिं हू पाण खे ॿियो को सॾाए त पोइ उनजे हिते रहण जो को हक़ न आहे। अॼु ई असांजी हिन कराची जेका सिंध जी दिलि आहे उनखे आउं ॿुधाइणु चाहियां थो। कराची मुहाणे जो ॾे आहे, माई सोणी जो, माई ससवी जो, माई बख्तावर जो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जो। मतां कॾहिं ग़लती करी इहो ख़्वाबु ख़्यालु दिलि मां कढे छॾ। जेकॾहिं अहिड़ी ग़लती कयई त लाखें मां ऐं लाखें
होशू दोधा हिन रोडनि ऐं रस्तनि ते ईंदा ऐं तोखे तुंहिंजो ॾाढो इंडिया बि तोखे कोन बचाए सघंदो। तुंहिंजो पीउ जीअं लंडन में वेठो आहे न, इहे समुंड खां पार विछराए छॾींदई। बाक़ी आउं उन्हनि खे सुर्ख सलाम पेश कंदुसि जेको अज़ली आहिनि, जेके हिन धरती सां उन्हनि जी वफ़ा जेका आहे उहा उन्हनि जे रगनि में बीठल आहे। हुन अज़ली हिन सिंध हुयो जेको आहे सो खाधो ऐं पीतो जेको आहे उन्हनि अञा बि जेका आहे नमक लाली जेका आहे उन्हनि वटि मौजूदु आहे, जेके हितां खां सरहद पार वेही असांजे सिंध जो त कोन था खाइनि, पर पोइ बि जेको आहे सो लख इज़तूं ऐं मुहबतूं आहिनि, उन्हनि कुर्ब जेको आहे उन्हनि राजस्थानियुनि ऐं उन्हनि जेके गुजरातियुनि खे सलाम आहे जेको हितां सरहद पार वेही असांजी सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि था। दोस्तो, इन कोके मांडे खे आउं ॿुधाइणु चाहियां थो, जेको हिन धरती ते रहे, हिते खाए पीए ऐं उहो वरी जेको आहे सो उनजी गिला करे, अहिड़नि कमीननि जे लाइ असांजी हिन सिंध में का बि जॻह कोन्हे। आख़िर में दोस्तो आउं इहा ई दुआ कंदुसि त हीअ सिंध जेका आहे असांजी अज़ली आहे ऐं इंशा अल्लाह त हीअ सदाईं क़ाइम ऐं दाइम रहंदी। दोस्तो, इन्हनि लफ़्ज़नि खां आउं इन वीडियो जी एंड कंदुसि। जेके बि नवां दोस्त इन वीडियो में शामिल आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त हीअ मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कनि, ज़ुबैर कपरी ऑफिशियल, ऐं गॾु बेल आइकन खे प्रेस कनि जीअं हर मुंहिंजी नई वीडियो आसानीअ मां ताईं पहुची सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तो।